जामशोर इतिहाद जे सॾ ते हज़ारें बरसात मुतासिर इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धाड़ो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर सऊद ख़ासकेली। जी सऊद, छा तफ़सीलात आहिनि धाणे जा? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जामशोर में बरसात जी तबाहकारी खां पोइ कोटड़ी, मांजन, सेवण ऐं ॿियनि इलाइक़नि जे मुतासिर सवें ॻोठाणनि जा 45,000 माण्हू बेघर बरसात पाणी कतराई घर ढही पट पाणी शहरनि में दाख़िल, घर में दाख़िल गटियूं मोहला पाणी ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खयों मुतासिर बेयारो मददगार बणियल। रिलीफ कैंप में माण्हुनि बुख ऐं अॼु ते वेठल। जामशोर इतिहाद जो एहतजाज इंडस हाईवे ते मुतासिरनि सां गॾु धणो ट्रैफ़िक जी रवानी मुअतल थी वई आहे। मुसाफ़िरनि परेशान एतादी अॻवाननि ऐं उम्मीदवारनि जो हिकु ई मुतालबो मुतासिरनि खे रिलीफ फराहम कयो वञे। लियाकत ख़ासकेली असगर नारे जो हाजी अला वरायो भलाई शाहनवाज़ बुरफत ऐं ॿियनि चयो त ज़िले इंतज़ामिया टाउन कमेटी मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। इंतज़ामिया तौरु कमु ठप आहे। इंतज़ामिया फोटू स्टेशन में पूरी हेठां वारा इलाइक़ा मां त पाणी नेकाल न थी सघियो आहे, पर शहर जे मेन रस्तनि ते पाणी तलाउनि जा मंज़र ॾेई रहियो आहे। सवें ख़ानदाननि जा हज़ारे घर मुतासिर थिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी वायर नज़र न पई अचे। माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। सऊद ख़ासकेली तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।